नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के सीतारोड में खबर ॾींदालूं। सीतारोड में क्रिकेट टूर्नामेंट जो मुकाबलो 15 खां वधीक टीमुनि हिस्सो वरतो, जंहिंजो फाइनल सीतारोड जे रिंद इलेवन खटे वरतो। इन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाए रहियो सीतारोड में अवामी न्यूज़ रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजे हिन रिपोर्ट में। सीतारोड में शहीद थियल नौजवान इमरान चन्ना जी याद में करायल टूर्नामेंट में 15 खां वधीक टीमुनि हिस्सो वरतो, जंहिंजो फाइनल टूर्नामेंट ऑर्गेनाइज़र कंदड़ टीम रिंद इलेवन ऐं बान सईदाबाद जी टीम विच में थियो, जंहिंमें रिंद इलेवन टॉस खटे बैटिंग कई। मुक़ररु 8 ओवरनि में मेज़बान टीम रिंद इलेवन 152 रन्सूं ठाहियूं ऐं बान सईदाबाद मेज़बान टीम जे मुक़ाबले में फ़क़ति 110 रन्सूं ठाहे सघी। मैन ऑफ द मैच सदाम जावरी थियो, जंहिं फाइनल मैच में 62 रन्सूं ठाहियूं। टूर्नामेंट जो मैन ऑफ द सीरीज़ हैदर राधण वारे खे करार ॾिनो वियो। मैच खटींदड़ टीम खे कप ऐं 15,000 कैश प्राइज़ इनाम ॾिनो वियो आहे। रनर टीम खे कप ऐं 5,000 कैश ॾिनी वई। महिमान ख़ासि तौर ते डॉक्टर नियाज़ हुसैन चन्ना ऐं सीतारोड जो ज़मींदार असांजो मोहम्मद इसाक रिंद रांदीगरनि खे पिण इनाम ॾिना। हीअ टूर्नामेंट जा ऑर्गेनाइज़र कामरान चन्ना, अली अहमद रिंद, अली हैदर रिंद, यासिर अली मेमूण, इश्तियाक अहमद आराई, निसार अहमद चांडियो ऑर्गेनाइज़र हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।